वेलकम बैक नाज़रीन। ख़बरनि जी शुरूआत कंदासीं हिन ख़बर सां। पीपल्स पार्टी हुकूमत खां छोटकारो लाइ मज़ार क़ाइद कराची खां लाग मार्च शुरू करे छॾियो आहे। कुझु देर में पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में काफ़िलो कराची खां इस्लामाबाद ॾांहुं रवानो थींदो। मज़ार क़ाइद वटि नुमाइश चौरंगी ते वॾे अंग में पीपल्स पार्टी जा काफ़िला गॾु थी विया आहिनि। जीए भुट्टो ऐं वज़ीर आज़म बिलावल जा नारा हयां पिया वञनि। कराची शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते पीपल्स पार्टी जा झंडा ऐं पैना फ्लैक्स लॻाया विया आहिनि, जॾहिं त पीपल्स सेक्रेटेरिएट क़ाइद आज़म जी मज़ार, शाहराह फैसल ऐं भरा पासे वारनि इलाक़नि खे पार्टी झंडनि ऐं बैनरनि सां सींगारे वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं, पीपल्स सेक्रेटेरिएट पार्टी गीतनि जे चालनि झूमियूं हयूं आहिनि, जॾहिं त पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च में मुख़्तलिफ़ शहरनि खां काफ़िला शामिल थींदा वेंदा, जॾहिं त लॉन्ग मार्च 8 मार्च ते इस्लामाबाद पहुचंदो। आगे आगाह कयूं पिया। पीपल्स पार्टी हुकूमत खां छोटकारो लाइ मज़ार क़ाइद कराची खां लॉन्ग मार्च शुरू करे छॾियो आहे। कुझु देर में पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में काफ़िलो कराची खां इस्लामाबाद ॾांहुं रवानो थींदो। मज़ार क़ाइद वटि नुमाइश चौरंगीअ ते वॾे अंग में पीपल्स पार्टी जा काफ़िला गॾु थी विया आहिनि। जीए भुट्टो ऐं वज़ीर आज़म बिलावल जा नारा हयां पिया वञनि। कराची शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते पीपल्स पार्टी जा झंडा, बैना फ्लैक्स लॻाया विया आहिनि। पीपल्स सेक्रेटेरिएट क़ाइद आज़म जी मज़ार, शाहराह फैसल ऐं भर पासे वारनि इलाक़नि खे पार्टी झंडनि ऐं बैनरनि सां सींगारे वियो आहे। बिलावल मैं साए बिलावल, मैं जाने बिलावल मैं साए बिलावल, बीबी शहीद रानी की तस्वीर बिलावल है, जालिमों के दिल पे तेरा